संदसि या मुज़्ज़ प्यार भरी हैसियत में पहुचण ताईं केतिरियूं करामतूं अचरज ॿुधायईं। वधीक शानाइतो मयारी बनायाईं मुख़्तलिफ़, वधीक शानाइतो मयारी बनाइण मुख़्तलिफ़ दौरनि जे माहौल जे परूड़ हासिल करण ताईं। संदसि इहा मुज़्ज़ प्यार भरी हैसियत में पहुचण ताईं केतिरियूं ई करामतूं ऐं अचरज ताईं। छा रहमतुनि जी बारिश खां अञा ताईं मुहर्रम आहे, छा रहमतुनि जे बारिशनि खां अञा ताईं महरूम आहे, छा रहमतुनि जे बारिश खां अञा ताईं महरूम आहे, छा मुसलसिल अहिड़ी हालत में आहे अञा ताईं। संदसि इहा मुज़्ज़ प्यार भरी हैसियत में पहुचण ताईं केतिरियूं ई करामतूं ऐं अचरज ताईं। छा यकीन भरवसो हासिल नथो करे, छा यकीन भरवसो हासिल नथो करे शैतानी शरारतुनि खां बग़ावत इनकार करे करण ताईं। संदसि इहा मुज़्ज़ ऐं प्यार भरी हैसियत में पहुचण ताईं केतिरियूं ई करामतूं ऐं अचरज ॿुधायईं। शैतान इंसान जो पधरो दुश्मन आहे, शैतान इंसान जो पधरो दुश्मन आहे, फसाद विझे थो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ई। संदसि इहा मुज़्ज़ प्यार भरी हैसियत में पहुचण ताईं केतिरियूं ई करामतूं ऐं अचरज ॿुधायईं। वफ़ाई ऐं मुहबत जो ॼण ॾुकार आहे, वफ़ाई ऐं मुहबत जो ॼण ॾुकार आहे, फुज़ूल ख़र्च करण वारो शैतान जो भाव आहे चवणी इहा ई। संदसि इहा मुज़्ज़ प्यार भरी हैसियत में पहुचण ताईं केतिरियूं ई करामतूं ऐं अचरज ॿुधायईं। अल्लाह रब्बुल आलमीन अर्रहमान रहीम रहमतुल आलमीन जे वास्ते, अल्लाह रब्बुल आलमीन रहमो राहिमीन जे वास्ते मुहाबे करीम जे रहम करम कर सदाईं। संदसि इहा मुज़्ज़ प्यार भरी हैसियत में पहुचण ताईं केतिरियूं ई करामतूं ऐं अचरज ॿुधायईं। मिठूअ जूं आस उमेदूं पुॼायो पंहिंजो मक़सदु नेमतुनि रहमतुनि जे, मिठूअ जूं आस उमेदूं पुॼायो पंहिंजो मक़सदु नेमतुनि रहमतुनि जे, अंदाज़ नवाज़शनि जी पालोट करे रहंदी दुनिया ताईं। संदसि इहा मुज़्ज़ प्यार भरी हैसियत में पहुचण ताईं केतिरियूं ई करामतूं ऐं अचरज ॿुधायईं।